अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिटी मिटवर बाबू आला कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे तकलीफ़ ॾियण खां पोइ जटाई वई मोहबत आहे ऐं नज़र अंदाज़ करण खां पोइ ॾिनी वई अहमियत कहिड़ी माना कोन रखंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे तकलीफ़ ॾियण खां पोइ जटाई वई मोहबत आहे ऐं नज़र अंदाज़ करण खां पोइ ॾिनी वई अहमियत कहिड़ी माना कोन रखंदी आहे। जॾहिं मान टुटी वञे त तक़रीबन इंसान ख़ामोश थी वेंदो आहे। जॾहिं मान टुटी वञे त तक़रीबन इंसान ख़ामोश थी वेंदो आहे। पोइ न गिला करण जो दिलि कंदो आहे न कहिड़ी शिकवा करण जो दिलि कंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे तकलीफ़ ॾियण खां पोइ जटाई वई मोहबत आहे ऐं नज़र अंदाज़ करण खां पोइ ॾिनी वई अहमियत कहिड़ी माना कोन रखंदी आहे। शिकवा बि इज़तदार हूंदो आहे सभिनी सां कोन आहे ऐं शिकवा बि इज़तदार हूंदो आहे सभिनी सां कोन आहे ऐं सभिनी जे साम्हूं बि कोन हूंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे तकलीफ़ ॾियण खां पोइ जटाई वई मोहबत आहे ऐं नज़र अंदाज़ करण खां पोइ ॾिनी वई अहमियत कहिड़ी माना कोन रखंदी आहे। तक़रीबन माण्हू तव्हांजे हालात सां हथ मिलाईंदा आहिनि। तक़रीबन माण्हू तव्हांजे हालात सां हथ मिलाईंदा आहिनि तव्हां सां न। इहा ज़िंदगीअ जी तलख़ हक़ीक़त आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे तकलीफ़ ॾियण खां पोइ जटाई वई मोहबत आहे ऐं नज़र अंदाज़ करण खां पोइ ॾिनी वई अहमियत कहिड़ी माना कोन रखंदी आहे। हैरत जी ॻाल्हि आहे समुंडनि जो मालिक। हैरत जी ॻाल्हि आहे समुंडनि जो मालिक अखियुनि मां वहंदड़ ॻोढ़नि सां प्यार कंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे तकलीफ़ ॾियण खां पोइ जटाई वई मोहबत आहे ऐं नज़र अंदाज़ करण खां पोइ ॾिनी वई अहमियत कहिड़ी माना कोन रखंदी आहे। पंहिंजनि सां गॾु वक़्त जी ख़बर कोन पवंदी आहे पर पंहिंजनि सां गॾु वक़्त जी ख़बर कोन पवंदी आहे पर वक़्त सां गॾु पंहिंजनि जी ख़बर पइजी वेंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे तकलीफ़ ॾियण खां पोइ जटाई वई मोहबत आहे ऐं नज़र अंदाज़ करण खां पोइ ॾिनी वई अहमियत कहिड़ी माना कोन रखंदी आहे।